साइंस क्लास 7 बाब 12 सबक पहिरियों निज़ाम शमसी खां अॻिते बियॉन्ड सोलर सिस्टम। आउं आहियां साइंस उस्ताद नजीला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे निज़ाम शमसी खां अॻिते बियॉन्ड सोलर सिस्टम। व्हाट्स बियॉन्ड अवर सोलर सिस्टम? असांजे निज़ाम शमसी खां अॻिते छा आहे? हिन जहान में हर शइ मक़नातीस वांगुरु कमु करे थी, जीअं धरतीअ जी छिक, कशिश, शकल। हिन निज़ाम में, हिन दुनिया में जेकी बि शयूं आहिनि उहे चकमक वांगुरु मक़नातीस वांगुरु कमु कंदियूं आहिनि। जीअं असांजी धरती आहे, पंहिंजी कशिश शकल सबबु माण्हुनि खे छिकींदी आहे, शयुनि खे छिके बीहारियो अथई, ऐं पंहिंजे चौधारी वरी हवा खे, गैस खे बि उन छिके बीहारियो आहे। ईअं ई चंड खे बि छिकियूं बीठी आहे, ऐं वरी सिज खे ॾिसो त उहो जेतिरो वॾो आहे ओतिरो घणनि शयुनि खे छिके बीहारियो अथई। ईअं सिज बि शयुनि खे कशिश करे पंहिंजे चौधारी जमो करे रखियो आहे। असांजी धरती निज़ाम शमसी जो हिसो आहे। शम्स अरबी ॿोली में सिज खे चइबो आहे। निज़ाम शमसी माना सिज वारो निज़ाम। निज़ाम शमसी जो मतिलबु आहे सिज ऐं उन चौधारी फिरंदड़ हर शइ। उन्हनि शयुनि में सिज, गिरह, प्लानेट्स, चंड, मून ऐं ॿिया बि चंड आहिनि, पुछड़ तारा, कॉमेट्स, दज़, डस्ट, पत्थर, एस्टीराइड्स ऐं गैसूं वग़ैरह अची वञनि थियूं। निज़ाम शमसी में कुल 8 गिरह प्लानेट्स गर्दिश कंदा आहिनि। हीउ सिज आहे, उन जे वेझो वेझो जेको प्लानेट आहे उनखे मरकरी सॾियूं था। उन खां पोइ वीनस आहे, ऐं उन खां बाद असां वारो गिरह धरती अर्थ आहे। चौथे नंबर ते मार्स आहे, 5 नंबर ते जुपिटर, 6 नंबर ते सैटर्न, 7 नंबर ते यूरेनस ऐं 8 नंबर ते नेपच्यून। ही 8 गिरह आहिनि, प्लानेट्स आहिनि जेके सिज जे चौधारी गर्दिश कंदा आहिनि। इन्हनि खां अलावा जीअं असां तव्हांखे चयोसीं त निज़ाम शमसी में ॿियूं शयूं बि आहिनि। एस्टीराइड बेल्ट आहे, गैसूं आहिनि, या ॿियो कॉमेट्स आहिनि, पुछड़ तारा आहिनि। इहे पिणु सिज जे चौधारी गर्दिश कंदा रहंदा आहिनि। सिज जे चौधारी जेकी प्लानेट्स आहिनि उन्हनि खे चइनि जे 2 ग्रुपनि में विरायो वियो आहे। नंबर पहिरियों जेको ग्रुप आहे प्लानेट्स जो, उहे सिज जा ही पहिरियां वारा जेके 4 गिरह आहिनि उहे आहिनि जिन खे चइबो आहे टेरेस्ट्रियल प्लानेट्स। इहे ख़ासि तौर ते पथर जा ठहियल हूंदा आहिनि। इन्हनि जो मथाशिरो सख़्तु हार्ड थींदो आहे, ऐं इन्हनि जे चौधारी के बि रिंग्स कोन हूंदियूं आहिनि, दायरा कोन हूंदा आहिनि। इन्हनि खे चंड बि थोरा थियनि था। मिसाल जे तौर ते मरकरी ऐं वीनस खे त चंड आहे कोन, धरतीअ खे हिकिड़ो चंड आहे। कद बुत में इहे नंढा थींदा आहिनि। नंढे में नंढो जेको गिरह आहे इन्हनि में उहो आहे मरकरी, जेको सिज जे वेझो हूंदो आहे। ऐं वीनस जेको आहे 2 नंबर वारो जेको गिरह आहे उहो गरम में गरम प्लानेट सॼो वेंदो आहे। जॾहिं त इन्हनि चइनी में, या अञा बि सम्झो त 8 गिरहनि में, या अञा बि सम्झो त जेसीं ताईं असांखे काइनात जी ॼाण मिली आहे ओसीं ताईं हयाती पालींदड़ गिरह जेको आहे, प्लानेट जेको आहे, उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु धरती आहे। मार्स, अर्थ, वीनस ऐं मरकरी इहे 4 प्लानेट आहिनि जिन खे टेरेस्ट्रियल प्लानेट्स सॾिबो आहे। ॿिया जेके पोयां 4 प्लानेट आहिनि उन्हनि खे जोवियन प्लानेट सॾिबो आहे। उन्हनि में जुपिटर अची वञे थो, सैटर्न, यूरेनस ऐं नेपच्यून। इहे 4 गिरह आहिनि जेकी गॾिजी करे जोवियन प्लानेट जोड़नि था। जुपिटर ऐं सैटर्न खे गैस जॉयंट्स सॾिजे थो। तमामु वॾा गैस जा गोला थींदा आहिनि। जुपिटर ऐं सैटर्न तमामु वॾा, अज़दा तमामु वॾा।
ही हाइड्रोजन ऐं हेलियम जा ठहियल आहिनि। जुपिटर ऐं सैटर्न ॿई। यूरेनस ऐं नेपच्यून खे आइस जायंट्स सॾिजे थो। हे वरी जेके पुठियां ॿ प्लानेट आहिनि इन्हनि खे वरी बर्फ़ जा जायंट्स सॾिबो आहे। हे तमामु वॾा गोला आहिनि पर बर्फ़ीला आहिनि। ही पत्थर, बर्फ़, पाणी ऐं गैसुनि ते मुश्तमिल आहिनि। ही जेके प्लानेट आहिनि इहे दायरनि वारा गिरह हूंदा आहिनि। जीअं ॾिसो सैटर्न खे इहा रिंग आहे चौधारी, यूरेनस खे इहा रिंग आहे चौधारी। ऐं इन्हनि जी हिकिड़ी ॿी ख़ासियत हीअ बि आहे त इन्हनि खे चंड घणा थींदा आहिनि। कंहिं कंहिंखे त 16-32 चंड बि आहिनि प्लानेट खे। कद बुत में ही तमामु वॾा थींदा आहिनि। जुपिटर असांजे निज़ाम शमसीअ जो वॾे में वॾो गिरह आहे ऐं जेको सैटर्न आहे उहो असांजे निज़ाम शमसी जो ॿियो नंबर वॾो गिरह आहे। ही वारो जेको प्लानेट आहे यूरेनस जेको सेकेंड लास्ट आहे यानी 7 नंबर, उहो थधे में थधो गिरह आहे। ऐं जेको आख़िरी आहे नेपच्यून, इहो जीअं त आख़िरी आहे तंहिंजे करे हिनखे ॿाहिरियों गिरह पिणु सॾियो वेंदो आहे। असांजे निज़ाम शमसी में एस्टीरॉइड बेल्ट जेको मार्स खां बाद थिए थो, इहो हिकिड़ो पट्टो आहे जेको पथरनि जो ठहियल हूंदो आहे। पथर आहिनि जेके सिज जे चौधारी गर्दिश कंदा रहंदा आहिनि ऐं उहे पथर हिते गॾियल आहिनि। इन्हनि जो सम्झो मेड़ आहे हिकिड़ो, उनखे असां एस्टीरॉइड बेल्ट चऊं था। 8 गिरहनि जे विच ते, 4 होॾऊं गिरह, 4 हेॾऊं, विच ते एस्टीरॉइड बेल्ट थिए थो जेको पथरां पट्टो आहे। नंढनि पथरनि ऐं वॾनि पथरनि सीरीज़ जो ठहियल हूंदो आहे। के वॾा पथर हूंदा आहिनि ऐं के इन्हनि में वरी नंढा पथर पिणु थींदा आहिनि। एस्टीरॉइड बेल्ट मंझां जेकी इहे पथर आहिनि उन्हनि मंझां कॾहिं कॾहिं के पथर जेके आहिनि उहे इन पंहिंजे महवर मां निकिरी करे धरतीअ ॾांहुं बि ईंदा आहिनि ऐं पोइ उहे असांजे एटमॉस्फेयर में सड़ंदा ख़तम बि थी वेंदा आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं इन्हनि मंझां को हिकिड़ो पथर सड़ियल ख़तमु थियल अची करे धरतीअ ते पिणु किरंदो आहे। ॿियो हिकिड़ो बेल्ट आहे, पट्टो आहे, उनखे असां चऊं था क्यूपर बेल्ट। इहो 8 गिरहनि खां ॿाहिरियों पट्टो आहे। इंतिहाई थधो थींदो आहे छो त हिते जेके बि ही तव्हांखे पथर नज़र अचनि था इहे सभई बर्फ़ीला आहिनि। इहे बर्फ़ जा ठहियल हूंदा आहिनि। बर्फ़ानी जेके बि जिस्म आहिनि उन्हनि सां इहे भरियल हूंदा आहिनि। इतां ई वरी पुछड़ तारा जेके आहिनि उहे पिणु ठहंदा आहिनि ऐं उहे पिणु इतां निकिरंदा आहिनि, जेकी सोलर सिस्टम में अॻिते बि कॾहिं कॾहिं निकिरी ईंदा आहिनि। पुछड़ तारो हिकिड़ो बर्फ़ जो ठहियल जिस्म हूंदो आहे ऐं उनजो हिकिड़ो पुछ थींदो आहे जेको ॿरंदड़ चमकंदड़ जेके हूंदियूं आहिनि उहे गैसूं हूंदियूं आहिनि। इहो आहे असांजो सोलर सिस्टम जंहिंखे असां निज़ाम शमसी पिणु चऊं था। तव्हांखे हैरानगीअ जी ॻाल्हि ॿुधाइजे त असांजो सिज पिणु हिकु तारो आहे। आसमान में हिकिड़ा तमामु वॾा तारा थियनि था ऐं ॿिया कद बुत में नंढा तारा थियनि था। सिज नंढनि तारनि मां हिकिड़ो तारो आहे। सिज ऐं अहिड़ा ॿिया हज़ारे लखे तारा गॾिजी करे कहकशां गैलेक्सी ठाहींदा आहिनि। सिज असांजी कहकशां जंहिंजो नालो आहे मिल्की वे गैलेक्सी, तक़रीबन 200 बिलियन सितारा आहिनि जन मंझां सिज पिणु हिकिड़ो सितारो आहे। 1 बिलियन जो मतिलबु आहे 1000 मिलियन यानी 1 अरब। 200 बिलियन यानी 200 अरब सितारा गॾिजी करे हिकिड़ी कहकशां ठाहींदा आहिनि। अरबे सितारनि ते मुश्तमिल कहकशां पाण जहिड़नि अरबे खरबे कहकशाउनि सां गॾिजी वञे थी। हिकु अंदाज़े मूजिबि 2 ट्रिलियन कहकशाऊं यानी 2 खरब कहकशाऊं हिन काइनात में थी सघनि थियूं।
असीं हिकिड़े ग्रह ते रहूं था जंहिंखे असां धरती सॾियूं था। उहो ग्रह पाण जहिड़नि ग्रहनि सां गॾिजी करे हिकु सितारे यानी सिज जे चौधारी गर्दिश करे थो, ऐं उहो सितारो अहिड़नि ॿियनि अरबे सितारनि सां गॾिजी करे कहकशां जोड़े थो, ऐं उहा वरी कहकशां पाण जहिड़नि खरबे कहकशाउनि सां गॾिजी काइनात जोड़े थी। असांजो जेको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।